साबिक़ चेयरमैन ज़िला कशमोर कंदकोट सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी जी मरूमा वालदा ऐं सूबाई वज़ीर पीपी मीर शब्बीर अली ख़ान बिजाणी जी मरूमा चाची जी जनाज़ा नमाज़ अॼु सुबुह जो करमपुर जे ईदगाह ग्राउंड में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में सोगवार बिजाणी ख़ानदान समेत 36 मुख़्तलिफ़ क़बीलनि जे माण्हुनि, शाइरनि, इलाइक़े वासियुनि, मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़सनि, सियासी, समाजी, मज़हबी अॻुवाणनि ऐं साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। तंहिंखां पोइ मरूमा जी अबाणे ईदगाह क़ब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। ॿिए तरफ़ करमपुर बिजाणी हाउस ते ताज़ियती तॾो विछायो वियो ऐं मरूमा जी मग़फ़रत लाइ दुआ घुरी वई। दुआ में मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़सनि मीर मलगुज़ार ख़ान सोरियाणी, साईं बशीर अहमद शाह, नेक मोहम्मद ख़ान सोरियाणी, नूरला ख़ान खोसो, मंज़ूर ख़ान ईसाणी, जेवा अॻवाण, हाजी रबनवाज़ चाचड़, असदुल्ला ख़ान खोसो, सरदार ताजमोहम्मद ख़ान डुमकी, सरदार मोहम्मद सलाह ख़ान गोलो, सरदारज़ादा जहांगीर ख़ान तेगाणी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङनि मुड़सनि, राज्यनि जे माण्हुनि, शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि, साफ़िन, सियासी, समाजी तोड़े मज़हबी अॻुवाणनि दुआ में वॾे अंग में शिरकत करे सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी, मीर साहब मीर शब्बीर अली ख़ान बिजराणी ऐं तमामु बिजराणी सोगवार ख़ानदान सां ताज़ियत कई। दुआ में शरीक माण्हुनि खे ख़ैरात जी मानी खाराई वई। जनाज़े ऐं तदफ़ीन जे मौक़े ते करमपुर ऐं भरपासे जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया हुआ। अॼु ॿिए ॾींहुं बि करमपुर शहर सोग में मुकमल तौर बंदि रहियो। ॿिए तरफ़ सोगवार ख़ानदान सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।